अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज असां ॾिसंदासीं कोरोना जी वैक्सीन लॻाइण खां पोइ नादरा जो इम्यूनाइज़ेशन सर्टिफिकेट ऑनलाइन कीअं हासिल कजे। सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, गूगल सर्च में वञी www.nims.nadra.gov.pk सर्च कंदासीं। गूगल सर्च करण खां पोइ तव्हांखे ही सभु लिंक मिली वेंदो। तव्हांखे पहिरीं लिंक ते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ तव्हां जेको ही कोरोना का सर्टिफिकेट आहे इन बटन ते क्लिक करिणो आहे। बटन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे ही अची वेंदो। उन में तव्हां छा कंदो, पहिरियां पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर लिखंदो शनाख्ती कार्ड वारे खाने में, ऐं उन खां पोइ शनाख्ती कार्ड जी तारीख़ इजरा मतिलबु त जंहिं तारीख़ ते तव्हांखे शनाख्ती कार्ड जारी थियो उहो तव्हांखे शनाख्ती कार्ड मां ई ख़बर पइजी वेंदी। उन खां पोइ ही ऑप्शन ईंदो, इन में को बि 2 नंबर हूंदा उन्हनि खे प्लस करे उन्हनि जो जवाबु लिखणो पवंदो। जीअं 8 + 5 13 जवाबु लिखी जेको बि नंबर हुजे उन्हनि खे पाण में प्लस करे जवाब लिखी ऐं तव्हां तस्दीक करण वारे बटन ते क्लिक कंदा। तस्दीक करण खां पोइ तव्हांखे स्क्रीन ईअं शो थींदी। उन में तव्हांखे सॼी तव्हांजी डिटेल ॿुधाईंदो, तव्हां कहिड़ी वैक्सीन लॻाई आहे, कहिड़े हेल्थ केयर यूनिट तां लॻाई आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते लॻाई आहे। उन खां पोइ वरी तव्हां तस्दीक करे वारे बटन ते दॿाईंदा। उन खां पोइ जीअं ई तव्हां तस्दीक करण वारे बटन ते दॿाईंदा तव्हां वटि वरी हिन तरह जी स्क्रीन खुली वेंदी। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजो नालो ॾियणो पवंदो जेको शनाख्ती कार्ड ते जीअं लिखियलु आहे। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजो पासपोर्ट नंबर अगरि जेकॾहिं आहे, न ज़रूरी न आहे। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी क़ौमियत मुंतखब करणी पवंदी। इहे सभु खाना भरण खां पोइ पासपोर्ट नंबर क़ौमियत खां पोइ तव्हां वरी तस्दीक करण जे ऑप्शन ते दॿाईंदा। जीअं ई तव्हां तस्दीक करे जे बटन ते क्लिक कंदा त उन खां पोइ तव्हां वटि ही स्क्रीन शो थींदी। इन स्क्रीन में तव्हांखे 2 ऑप्शन ॾींदो, फीस पे करण जे, या क्रेडिट कार्ड जे ज़रिए या ई सहूलियत जे ज़रिए। ई सहूलियत जे ज़रिए तव्हां ॿाहिरि वञी कंहिं बि ई सहूलियत जे सेंटर तां फीस पे करे सघो था, जेका फीस आहे 100 रुपया। अगरि जेकॾहिं असां क्रेडिट कार्ड जे ज़रिए फी पे कंदासीं त असां क्रेडिट कार्ड खे सिलेक्ट करे पोइ छा कंदासीं, जारी रखें जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। जारी रखें जे ऑप्शन ते क्लिक करण खां पोइ तव्हांजी स्क्रीन ईअं अची वेंदी। उन में तव्हांखे पहिरियां छा करिणो पवंदो, हिन ऑप्शन ते टिक लॻाइणो पवंदो ऐं उन खां पोइ एक्सेप्ट एंड कंटिन्यू करिणो पवंदो। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी कार्ड जी डिटेल ॾियणी पवंदी, तव्हांजे कार्ड जो नंबर, उन खां पोइ जेको बि तव्हांजे कार्ड जे पोयां नंबर लिखियलु आहे उहो, ऐं उन खां पोइ एक्सपायरी डेट, एक्सपायरी ईयर, इहे सॼो तव्हां फॉर्म जॾहिं फिल करे पोइ कंटिन्यू एंड पे कंदा तव्हांजी फीस पे थी वेंदी। उन खां पोइ तव्हांखे वटि पेमेंट रिसिप्ट अची वेंदी। पेमेंट रिसिप्ट खां पोइ तव्हांखे रिव्यू इंफॉर्मेशन जो ऑप्शन ॾींदो ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजो डाउनलोड सर्टिफिकेट करे सघंदा। उमेद आहे तव्हांखे हिन वीडियो जे ज़रिए इहो सम्झ में अची वियो हूंदो त इम्यूनाइज़ेशन सर्टिफिकेट कोविड-19 जो कीअं हासिल कजे।